नाज़रीन बान सईदाबाद वेझो बूबक में एशियन डेवलपमेंट बैंक जी बजट ज़रिए ठहंदड़ रोड में मुबैना सियासी मदाख़लत सबब सिंध यूनाइटेड पार्टी के उहिदेदारनि ऐं मक़ामी माण्हुनि एहतजाजी मुज़ाहिरो कयो आहे। उन हवाले सां तफ़सील ॿुधाइण लाइ असां सां वीडियो लिंक ते मौजूद आहे मेहरान टीवी जो रिपोर्टर निज़ामुद्दीन गंभीर। हाँ जी बिल्कुल इन वक्त असां मौजूद आहियूं बांसदाबाद जे वेझो पुराणो ॻोठ बूबक जिते बूबक भरिसां मलाहन जे ॻोठ ॾांहुं हिकु स्कूल फैज़ मोहम्मद स्कूल जिते उन स्कूल ताईं रस्तो ठाहिणु बंदि कयो वियो आहे जॾहिं त हिते हिन जेसीं ताईं ही स्कूल बंदि कयो वियो आहे स्कूल जो ही रस्तो जिते ताईं ठाहिणु बंदि कयो वियो आहे। अचो त वधीक उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कयूं त उन्हनि जो छा चवणु आहे। उन्हनि सां गॾोगॾु सिंध यूनाइटेड पार्टी जा उहिदेदार पिणु मौजूदु आहिनि। अचो त वधीक उन्हनि सां बि ॻाल्हि ॿोल कयूं त उनजो छा चवणु आहे। असांजो हे रोड ॾिसो पिया जेको स्कूल ताईं सभु इहो ख़राबु लॻो पियो आहे। कंहिं बि माना सम्झ ठाहे न हेसी ताईं आयो आहे पर माना अध में छॾे हलिया विया आहिनि हलिया। हाणे या महिरबानी करे असांखे हिननि खे चओ त असांखे रोड अॻिते करे ॾियनि महिरबानी। अॼु जेको पंहिंजो कचो रोड पियल आहे ऐं पंहिंजी मीटिंग मुंहिंजी थी इंजीनियर एक्शन साहिबु अशफ़ाक़ अली शेख सां जंहिं मूंखे यकीन ॾियारियो त मां तव्हांजो रोड ठाहींदुसि। सो हुन रोड में कोन ठाहियो, हुन मुंहिंजी दरख़्वास्तूं बि मूंखे चई ठाहे ॾे ऐं मूं दरख़्वास्तूं बि ठाहे ॾिनियूं ऐं हुन मूंखे चयो त थंबो जे साम्हूं लॻल आहे त करे ॾेखारिजो त हुनजो थंबो हटायो। मां उहो थंबो बि हटायो। बाद में मुंहिंजो रोड कोन ठहियो। कल्ह मूं हुनजो कमु रोकायो ऐं पहिरीं मूं हुनजो कमु रोकायो हो जंहिं मूंखे हिननि चयो त असां तुंहिंजो रोड ठाहींदासीं तूं असांखे कमु करणु छॾे ॾे। हींअर जंहिं जॻह ते असां बीठा आहियूं हिते ई कचो रोड थियल आहे। कचो रोड हिन खां अॻिते हिकिड़ो फरलांग आहे जंहिं ते 250 माण्हुनि जी आबादी आहे ऐं उन जिते आबादी पूरी थिए उनजे पोयां सरकारी स्कूल आहे, प्राइमरी स्कूल रनिंग आहे जेको उस्ताद बि वेठो आहे, ॿार पढ़नि पिया था। ॻोठ फैज़ मोहम्मद स्कूल। हाणे पीपुल्स पार्टी वारनि जी हिकिड़ी रवायत रही आहे त मुंहिंजा बाबा जेको हिननि खे वोट न ॾिए उनजो को बि सरकारी कमु न आहे थियणो। छा उहो टैक्स कोन थो भरे? छा उहो हिन मुल्क जो हिसेदार कोन्हे को? छा भला जिन तव्हांखे वोट कोन ॾिनो तव्हां उनखे हितां हिंदुस्तान लड़ाए छॾींदव? हितां जो जेको चेयरमैन साहिबु आहे उन जी मञ थियण खां पोइ हिते रोड रोकियो वियो आहे। असीं सिंध यूनाइटेड पार्टी हिकिड़ो सिंध में स्टेक रखूं था, अपोज़िशन पार्टी आहियूं। असीं चेयरमैन खे वरी बि इहा गुज़ारिश था कयूं त इहा जेका पंहिंजा नवाज़ी करी थो पियो ऐं इहा जेका तूं ॿी अखियाई करी पियो थो या जेके असांजा हिते दोस्त आहिनि जिन तव्हांखे वोट कोन ॾिनो, वोट ज़मीर जो फ़ैसिलो आहे, तव्हां उन्हनि खे रोड कोन था ॾियो ऐं उन्हनि जी सज़ा उन स्कूल जे ॿारनि खे बि ॾियो था जेके ॿार वीचारा स्कूल था वञनि उन्हनि ताईं रोड तव्हां नथा ॾियो। अॼु असां हिते गॾु थिया आहियूं बूबक वटि। बूबक जे लाइ जेके ॿोॾ हींअर आई उन में जेके रोड रस्ता तबाह थिया ऐं मामला थिया उन्हनि रोड रस्तनि जी बहाली जे लाइ वर्ल्ड बैंक जे तरफ़ां फंड आया, स्पेशली फंड आया त भई जेके रोड रस्ता तबाह थिया आहिनि उन्हनि खे तव्हां रिपेयर कयो। फंड आया ऐं जेको सो कमु हिते शुरू थियो। हिते पंहिंजा नवाज़ी जी बुनियाद ते जेके ठेकेदार आहिनि उहे ॻरियूं रिश्वतूं ॾेई MP MNA जा जेके स्पेशल जेके उन्हनि जा परसेंटेज आहिनि उहे ॾेई वर्क आर्डर जा हिननि परसेंटेज ॾेई सभु ज़माना ठाहे हिते अची खीमा खोड़िया कमु करणु शुरू कयो। कमु जेको आहे उहो असां इहा बि दावा था चऊं था त 2 नंबर कमु हले पियो थो। हिते जेका एज़ पर एस्टिमेट जेको आहे उहो कमु कोन पियो थिए ऐं असां नेब खां ऐं आला अख़्तियारनि खां अपील कयूं था त इंटरनेशनल फंड आहिनि, वर्ल्ड बैंक जा फंड आहिनि, उन्हनि जो हिते तमामु ग़लति नमूने इस्तेमालु थिए पियो। इहो ग़लति नमूने जो इस्तेमालु थियणु आहे इहो बंदि कयो वञे। कैमरामैन आशिक नूनारी सां गॾु निज़ामुद्दीन गंभीर, मेहरान टीवी बांसदाबाद।